निशानी पंहिंजी जाइ ते लॻी पई जान छती रेस बि कोन्हे को ईअं को रेस जो माल हणजे बाक़ी पघार ॾियण खां हुनखे बि पहिरियों थो वठी वरी छा ढके छॾियांसि कंहिंखे ख़बर ई न पवंदी जी 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 इते छा पियो पूरी छा पियो कढी तो मां समझी वा कुछ कोन छो कुछ क्या थई मुंजा पैसा आगे रखिया में तो लिकाए को अज जरूरत है कढम न न मामा समझी वा मना रेसे नो कर तो हाने तू जो बला छावने बला रेस नो कर तो तू जा तो कोन न मोतबर मके ट्रोडी ने से पातर है छाता मके ती मुझे के को सुथनो आदो खीसो न ने सिप देखती पे मुडो को 1000 रुपया निकल गया के कढाइन वे कुदरती क्रिया होते से मुखे खबर ना है पर इसी पति बनेगा वो 1000 रुपया किरंदा हां 1000 मुखे है पांचो आन मु वरी मोतबर का छ इल्जाम मां तो के सुना मां डिठो पे मुझे कुछ पूरे पे या कुछ कढे पे समझी 1000 रुपया पूरो ही वापस कढी तू रेस जो नौकर मां रेस जो नौकर ना ओ तू पंजो कम कर मां पंजो कम कर भला जो थई बेईमानी के पंजो कम क्या मां बेईमान बेईसा तू बड़ो ईमान था छो मां थो ईमानदार मुते को एको साबित बुधा को मसालो जेड़ो तू मके लगो ही ना मके तो कहता कढराणो पंजो रेस के का एही गाल चवा जो तो मुरा मोचना हानी करे जान छुटे मुजी हर गाल में इनवाल हर गाल में मुतबर थते तू रेस के छा करी था नहीं दे सके मुतबर ओ छाई दिल में आसा खबर आसा छा चवणो पुत्र गाल ये तो मां ईमानदार मानो रेस के खबर हमके कुछ भी न चमंदो हो अगे तू पंच चोरी पकड़ी थी पादर तो खेना जोई रेस अंथो तो पकड़े जाई तू थो आराम पई करी न मुके तो खबर है शायद त मां पक्को आलो रेस जो हल बाबा हल जान छड़ हल शादी जान छड़े मौत पर है तू जान छड़े तू ने तू री मौत पर ही दे जान छड़े हल आ जा मौत पर न हलू था रेस रे गलाई तो पाने की खबर पाई ना ये बहुत किनो करे तो गलाई समझी तो मां मौत पर हां छनछरी तो लराए रेस जान सजी गाल बुधाया तो हे जे कम तो करे मुझे बूथ किनो अपन जो बूथ दो भाई जो लिम में डबो टंगो पियो अरे बड़ी चर्चा तो करी चर्चा तो करी अज तो के खबर दिया तो रेस के जो बा गाल बुधाई तो ना रेस तो के यूंटा बूंटा पर ठोड़ो करे ये छड़ी तो मानु तो गोको तो वने पुट मां जे करे तो गाल करनस ना मुके ठोड़ो कदो तो के घोड़ो कदो पुट हल सुन टांगे में चोट दी टांगे हल मत बला हालत अज 15 डी थियो खा पी न तो चे हाय हाय नठियो दे खा पैंदा ॾाढो मज़ो हूंदो हिकिड़ी दफ़ा तो मूंखे इशारो राय बि खाप में आई ॾाढी कुर्बानी कचहरी कई हींअर हालत त ॾिस 15 रातियूं जाॻियो आहियां निंड ई कोन थी अचे निंड अचे त ख़्वाब अचे न ज़ुल्म ये मारा नौकर छोरा ॿई काॾे विया मां रईस ते अकेलो वेठो माथूं खां इन भाग आहिनि किथे चंद छंछरी तो लाया हां भली छा असां कैसे बिस्मिल्लाह अरे चल बूट खण दे तू दोरा बुलाई दे न मैं देख तो क्या सुथार बैग तई आयो या रबड़ थई रबड़ में कम थई चमचागिरी तो करे चमचागिरी आही चमचो हाने तू चमचागिरी तो करी न चमचागिरी कौन तो करता पर एकड़ी गाल बुधो जी जी आऊं यार ॾाढो परेशान है अलाए छो अज 15 डी आ के खाबी कोन तो ची ओसे ता सुमो तो खा बचे न सुमण ला त सजी रात जागंदो या निंड ही कोन थी अचे अच्छा जब दा सुमंदा आयो त अखियो बूटी जी वीडियो न यार अखियो बूटी बूटी न ओ किथा खा पींदो सही खा बजे ले मानू सुमे अखियो बूटे सुमे पो जने ऊंध थी विंदी न पो खा भी इंतो आ न पर मो ऊंध है ट्रिप तो लगे सजी जिंदगी खा न अचेव भला बतो यो देखो रेस जो अखियो पट्टियो पई वने और ऐसे माण्हू त कोन थियो त चिबड़ो थियो चमड़ो थियो ये जाके ना चर्चा तो ना चर्चा में गाल तो क्या रे गाल में ना कहियो जा बाबा आ मने रे सके ख्वाब न थो अचे हां वठो ने गाल के ता के खाबर सर में तो हां रेस मुके खाब आयो हो हां मां खाब में गयो होस
न माना मां जब सुतुस तो खाबो तो मथो ठड़को जको मुखे चई उठ मां आयो हां हां छा चई खाब में ॾिसां थो त ही जहान कोन्हे को अला गुज़ारे वे लॻे ईअं पियो मुंहिंजो ॿियो जहान आहे हीअं वञा ॾिसां त तव्हांजो वालिद साहिबु यानी तव्हांजो पीउ शरीफ़ उते बीठो हो पर हालत ॾाढी किनी हुअसि ॾूढा वधी विया हुअसि सफ़ा ॾाढी मुछूं ॿूथ नज़र ई न पियो अचे जॾहिं मुछुनि खे हीअं पियो करे पोइ पियो वात ॾिसांसि न त मां चयो रेस हे भला तव्हां हज में कोन था वञो छा चई बा हिते हज में ई कोन्हनि जेकॾहिं आयो हुई त मुंहिंजे पुट खे वञी चइजांइ त एॾा को हजम मोकिले जेको मुंहिंजी संवारत करे बाबा वॾी तकलीफ़ में हा ॾाढी तकलीफ़ में हो बसि वारो कर के हजम खे ओॾे मोकिलण जो इंतज़ाम कर हजम जो ॿिए जा किथां बंदोबस्तु कयूं तव्हां वटि पंहिंजो हजम आहे मोट पंहिंजो हजम आहे मूंखे ख़बर ई कान्हे साईं इहो जेको हमरा अथव न असली हजम अथव हिन जो पीउ माण्हू जा बगल हलाईंदो मां हिन खे चङी तरह मां त नीअं कपींदो न बाबा मंगी हा ॿी ॻाल्हि त मूंखे चयो मां हजम किथे आहियां अरे सॼी ज़िंदगी हजाम को कमु कयो या रेस जी महिरबानी अथव जो तव्हांजी इज़त करे तव्हांखे नौकरी ॾिनई हजम न आयो हजम को कमु कोन कंदो कंदासीं वॾा कंदा आहिनि मां कंदासीं होॾा बाबा परेशान लॻो पिया उन ॾाढी वधी व्यवहार वधी आहिनि ऐं तूं हिते मोतबर थो वठो अरे हिनखे मोकिलणो परे 70 साल जा गुज़ारे 70 साल जा वॾा वार गानो निकटे अरे बबरी कर मां वींदो त मां केर तो मां मोकिलण जो बंदोबस्त थी पाणे कर मरणो तोखे पवंदो छो त रेस वॾे जो हुकुम आहे जवाब न आहे ॾियणो रेस हिन जे मरण जो बंदोबस्त कयूं हा अरे टके जहिड़ी ज़िंदगी मुंहिंजे पीउ खां मिटी थो करी अरे न कोई ॿी ॻाल्हि आहे न जेकर मां मरी वियुसि त पोइ मुंहिंजा जेका ज़ाल आहे मुंहिंजा बचा हाणे उनखे पाणे ॾिसंदा ख़बर पको हुनखे ॾिजोसि हुननि जी इज़त ख़िदमत चाकरी कजोसि पियो बाबा तूं मरण लाइ तयार थी छो त रेस वॾे जा वार वॾा बंदूक किथे आहे मुंहिंजी बंदूक मां खणी थो अचां बंदूक खणी आ तेरे खे मोकिलण जो बंदोबस्त आहे हिते चूर चाहे रेस बंदूक किथे रखियल आहे हलो तो बोले तू हलो तू इते भी छोड़ दा मां बेटा अरे खबर पई अच्छा सा नमूने बाजी कंदे इए माराइंदो छे अज रेस दंबू कहण दई पो हलियो जे दुनिया का अगते मुसा पछी न करे पो खबर पड़े ए नमूने बाजी तक मां गुजारे विंदुस मुझे दंबू कहना था हले पागल जी बस अरे पड़ दंबू को दंबू को सुसी में था अब ही मांगो जगह करे घटची हुई है तो सुसी हुई हां है तो क्यों तो पुजाईंदी ये चिंता कर ए बेले आबा हे दे साईं उन्होंने के समझाया त केड़े तरीका तो को वणनो आई ताए वाल साहब से मिलनो अच्छा बुधा जी खबर है अभी ते कंदे सदा पछी न कर दे चलो यो कर लाट्या खुदाई मार पे भाई तो कर तुम साथे पछी न कंदे का पछी कोन कर बतूर को मुझे मेहरबानी करे मैं जान छरा दे एकरो लगो तो मां तो बिस किशन करा पैसा थे अरे केड़ी खुसर फुसर बा कयो नने रचा सपन में गलाई उंदा जी कर मां उते बन्या तो मुझे बच्चे जी जिनके पार तके दो हां मुखे में पारता फकिर न कर हां का बुत हां फजर से पहले बाबे बगल लाएगा हां लाइन को साईं थरो समझाया बाबे समझा गाल के सब तो बट बस यो खोड़ तो एकड़ो जो अरे सर हां छो जी तो का आले वणो अरे सवरे दे सगलो नडो और सर सॼी ज़िंदगी तव्हांजी नौकरी चाकरी कई अथसि गरीब मिसकिन माण्हू आहे तव्हां पे हथ था मारींदोसि तव्हांखे ॾुख कोन थींदो सोचियो ई कोन ॾुख थींदो आसी पोइ हाणे कुतो पालींदो आहे जे उहो बि केॾा हलियो वञे त उनजो ॾुख थींदो आहे हीअ त वरी बि शिकल मां माण्हू जो ॿचिड़ो थो लॻे सही कयो अखियुनि ते तव्हां इहो पंहिंजो मफ़रल ॿधो अखियूं तव्हांजी ॾिसंदियूं कोन त तव्हांखे ॾुख कोन थींदो तव्हां धुप कराए जान छॾायोसि हा यार वाह जी ॻाल्हि वारो कर अखियूं बस त कयां सलाह तो नज़र अचे थो न बा ठुप न
हाँ बस हाणे बंदूक खे हाणे ॿुधाए कहिड़े पासे आहे ओ इते रखोसि हा बी हा हाँ हाणे बीजे मां जंहिं महिल चवां पोइ हणजांइ हा माण्हू भॼी न भॼी जान छॾा वधीक मां पाणे ॻाल्हाईंदो छा कहिड़ी कचारी पिया कयो रेशा पुठो हिते ॾेई हा सुठो कर मुंहिंजे हथ खे सुठो कर सिधो हा बाबा बाबा बगल जी पार अथई रेशा हाणे भली पट्टी खोलियो केॾायो डायरेक्ट तव्हां पी ॾे वियो अरे ये के कफन दफन कयूं साईं को गुस्सो न ॾियारियूं साईं तकड़ो कीअं वियो मॉडर्न दौर आहे न साईं तव्हां जंहिं महिल बंदूक हयसि न ऐं पोयां वरी पार त कयोसि बाबे जी पार त थई ठक पिणे वटि वञी पहुतो अला ये तो साइंस की तरक्की चइबी हा रेशा सफ़ाई ईमेल वांगुरु हलियो वियो छूस ठकंदो हा बसि हाणे जानी मुंहिंजी छुटी पई